जी सकाफ़त गाजको अलग गोठ अलरखियो जलबाणी गाज़ी खान जलबाणी में मच कचहरी के हवाले से रखी वही है, जैमें जिसकम तालके नसीराबाद तरफा पुरवकार तकरीब रखी वही है। उन हवाले से असां आयल गोठाणनि ख़ुसूसी मेहमान से गाल बोल कंदासीं। सदन जा कहिड़ा वीचार आहिनि? करीम असे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी जी अज पे गोठ गाज़ी खान जलबाणी अल रखियो जलबाणी में सकाफ़त जो डी मल्हायूं पिया। इहो असांजो क़ौमी वरसो आहे। इंशाअल्लाह असांजो सदाईं जाइम रहंदो। सिंध अज़ल खां आहे, जॾहिं बि हिन दुनिया जे वजूद में आहे तो सिंध हुई। सिंधी ॿार असां नौजवान तमामु तालीम खां महरूम आहिनि ऐं असांजे स्कूलनि में उहा का बि सहूलियत न आहे जेका पुराणे ज़माने में हुई। इन करे गवर्नमेंट खे अपील आहे त असांजी तालीमी मयार में असांखे अॻिते वधाइनि ऐं तालीमी मयार असांजो बहितर कनि। उन खां पोइ तालीम ऐं हुनर, असांजी तालीम जेका ॿारहाड़ी में आहे उहो औरतुनि खे तमामु घटि ॾिनी थी वञे। तव्हां औरत हिकु औरत पढ़ायो सॼो घरु पढ़ंदो, जेकॾहिं हिकु तव्हां फ़र्दु पढ़ाईंदो त तव्हां हिकिड़ो ई फ़र्दु पढ़ंदो। इन जॻह तव्हां औरतुनि खे ऐं उन खां पंहिंजे मुआशिरे में जेके बि तव्हांजा ॿार आहिनि उन्हनि खे तालीम ॾियो। नशे जे हवाले सां छा चवंदव? नशे जे हवाले सां इहा आहे त हितां जी जेका असांजी इंतिज़ामिया आहे या असांजा जेके वॾा वॾा माण्हू आहिनि इहे हिनखे कारोबार हिननि करे छॾियो आहे। हिंदू देश मुक़द्दर आहे साईं GM सैद रहबर आहे। जीअं त अॼु असां पंहिंजे ॻोठ अल रखियो जलबाणी ऐं गाज़ी जलबाणी में मच कचहरी जो प्रोग्राम रखियो आहे, जंहिंमें मेहरान TV वारनि जा असां शुक्रगुज़ार आहियूं। ये पहिरियों त असीं मेहरान TV जे सरबराह मोहतरम गुलाम नबी मोराई साहब जा थोराइता आहियूं। जीअं हर साल जीअं हिन साल बि सखावत ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो आहे, जंहिंजा उनवान ऐं नारा जेके आहिनि तमामु ज़बरदस्त आहिनि। हुनुर सिखो, हाणे असीं हुनुर सिखंदासीं त पंहिंजे मंज़िल ते वञी असीं पहुचंदासीं। हुनुर न हूंदो, का तजुर्बो ई न हूंदो त असीं कुझु बि न करे सघंदासीं। उहो तालीम हुजे, का जॉब हुजे, का सवारी हुजे, हिन में सभु अची वियो। अॼु त जीअं क़ौमी सकाफ़त जो ॾियारो मल्हायो थो वञे, जीअं सिंध ग्रुप शहीद बशीर खान जे तरफ़ां असांजा ही सभु दोस्त गॾु थिया आहिनि ऐं अॼु जो जेको सॼी क़ौम जो पैगाम आहे, मेहरान TV जे तवसत सां मां सॼी क़ौम खे इहो ॿुधाइण थो चाहियां त मनशियात खां पाक सिंध। ऐं उन में न सिर्फ़ु असांखे सिर्फ़ु नारो हणिणो आहे पर अमली कम बि करिणो आहे। पर मुक़द्दर आहे साईं GM सैद रहबर आहे। जीअं दोस्तो हक़ीक़त में तालीम जेको आहे सो तव्हां ॾिसो त 80 लख हिन वक़्तु बि माना ॿार जेको आहे सो स्कूलनि खां जेको आहे बेदख़ल लॻा पिया आहिनि। उन हिसाब सां तालीम इंसान जे टी शऊर जी अखा जेको आहे सो सभु का बुख न बासे का जही ते ज़ात जी जुंबश नाहे जाए मूंसां हले सा जेका जीअ मिठो न करे। महिरबानी तव्हां मेहरान चैनल वारनि जी जेके असां वटि ॻोठ अल रखियो जलबाणी गाज़ी जलबाणी में आया आहिनि। सिंध जो नौजवान अॼु बि तालीम सां वॾी मोहबत ऐं चाह रखे थो, जॾहिं त हुनुर सां बि गहरी हुनजी दिलचस्पी ऐं लाॻाव आहे। जॾहिं त नशे खां मुकमल तौर ते नौजवान बुज़ुर्ग हुजे तोड़े औरतूं हुजनि मुकमल तौर ते नफ़रत कनि थियूं। हिननि मच कचहरी में शामिल ॻोठाणनि ऐं आयल महिमाननि वीचार वंडिया त लाॻापियल इदारनि खे घुरिजे त नशे जी जेका वबा आहे या उन बीमारी खां सिंध जे नौजवाननि खे निजात ॾिराई वञे ऐं जॾहिं त नौजवाननि खे जेका बि तालीम आहे उन लाइ तमामु घणी हथी ॾिनी वञे त हीअ तालीम जो ज़ेवर पिराए करे जे हीअ सिंध जी तरक़ी ऐं मुल्क जी तरक़ी लाइ पाण हथी ॾियनि। कैमरामैन राजा शेजर आवाज़ सां गॾु बादशाह जान, गाजीपुर।